ये मेन नाम है मेरे को खबे रहता है बस हाणे की वाट ॾिस चो दाई पकड़ दी बस बाकी मथे तार में वेठे छॾेसि जो वरी हेठि मथे करणी पई न दादी तो कंदा खुले भी नहीं इन्होंने जिप को अची करे हाँ बस तार ज्ञान में फंसा है बस थोड़ा हेड करे इन तार के में माथे फंसा है ऊपर पर ठीक है बस ये को तीन मसलो बने हल सही है बस सही है अरे तार के मथे कर अरे तार के होते लाइट में टच ना थे लाइट पे नकर गरम थी मथे दी टच है मथे मथे जी वजह ओ से के बजे मथे ने मथे हाणे इन तार वेड़े ओ जे तार ओ वेड़े था बस तार भी हो गए या परे वो पट्टी में बदला है वो साल पर वो कोको हणी फैसला आने लो कौन था चली आने पे आलू पे या थोड़ा लोडी का दे वो भी सही थी अच्छा बात है इन कोके ने मत दी थे इन में मत हल ओए के बस काले ओए के बदले नहीं ते डिग्री खनिया या काटा पर वेड़े चले मतलब टेप था तो हल मास्किंग टेप सही है इंसान है यो जन पानी पिया इतु ही हणो बाबा तुम छा ईंदा ये लाइट जो लाइट सही है अजून तुम छा दो बस ट्रेन लड़ना या मत आने हाणे न मत दी आने बाबा हाणे रिपोर्ट नहीं भली ता ये भी छलो सिगरेट या अरे कितना बुरा है अरे जिनको चाहो वो पाके ब्रांड के ठीक है चलो डायरेक्ट जी लारे लोगों ने करे बोले वो हिसाब कर बस खत बार कटवाए बगैर कटो एक खत बार ये सामान सजू पर क्या औसाद ओके बस ओके ओके सर अगर सर तव्हां छा कयो ज़रियो सर असां वेठे सीने जी तयारी था कयूं असांखे ॾाढो मज़ो थो अचे ऐं ही चेंज वरिता कयूं असां इन में छा हूंदो मतिलबु सर अरेंज केरु करे थो इहो सीन असल में ओठे के टाचर आहे पर सस्पेंस आहे ऐं इहो सीन ॾिसण खां पोइ व्यूअर्स खे ख़बर पए त हाँ ज़बरदस्त अच्छा साईं हाणे वकार तव्हां लॻे थो फ्रेश कोन थिया अॼु फ्रेश ना है वाले सब मूड में ना है मेकिंग थोड़ी ये बंदो बने सर चेन कहिड़ी रखंदव त ॾिसो कैमरा दे अच्छे न करेक्टर डायरेक्टर मान वे हम दिया था ये ने कनेक्शन है ये फ्रेश लाइट कनेक्शन आहे ओके बस ये थी चल है ना भी एक इसमें पाने सही थी बस इनमें करे खुली में यार बस गड होते हैं ना बाले तो दान बाले तो बहुत खाने में बदी बस गाल खत्म ये बत बोल हां से बता हां ना बस जो ही वतनो पवंदो ही वरती भी तो ही ख़बर न पवंदी रसे बता ये भी न पतो सीन तव्हां अरेंज कयो आहे अरेंज कीअं कयो आहे बाबा ये अरेंज उस्ताद जी उस्ताद जी जो वो है हमारी कम करूं था हाणे मतिलबु तव्हांजे हैंड ओवर जीअं मां तव्हां ठाहियो तव्हां नाराज़ खड़ा सर
यार तो मैं असल में सुबह को लग जाए निंद नथी अचे रात जो अच्छा हाँ इन करे सुबह तो थोड़ो मज़ो ना आहे तव्हां स्ट्रिंग न पियो रात जो छाती वरतल आहे मुंहिंजी तव्हां स्ट्रिंग न पियो रात जो न पियो स्टिंग कोन आहे रात सां पियो पिया वेठो हुयो मां स्टिंग को हाणे मुफ़्त में पीती थी धुआं मुआं भलनि पिया अलाए छा धुआं वग़ैरह भलनि पिया धुआं तो दोस्त सिगरेट पींदा आहिनि हाणे उन में एलर्जी बि थींदी आहे हा इहा तो ॻाल्हि लाइट खे थोरो रुदा चेक कई अरे साढ़े का गाड़ी करके यार चीज़ थोरो रुदाइंस जीअं असां लाइट खे चेक कयूं ऐं हिते ओठो साहब केरु हूंदो ऐं थोरो आस्ते आने रात सघंदी वाह वाह हे त बंदि थी वई साहब तव्हां वटि टेक्नोलॉजी नथी आहे भागे थोड़ो घणो शीशो वरी पकार अब हिन में धागो लॻंदो आहे वाकई या हिन में तार वग़ैरह लॻंदी आहे का आयो वधी न सुतरी दागो जेमल लोड थोड़ो उतारे वठी थोड़ो बस घड़ी घड़ी ये मतलब शॉर्ट